ॿारे जो छा महत्व आहे? प्यारा भाउ, ॿारे जो अर्थ इहो आहे त जॾहिं मृत्यु थी वेंदी आहे तॾहिं असां वटि सूतक थी वेंदो आहे। अर्थात घर में न शुभ कार्य थींदा, न कोई मिठा ऐं सुठा ऐं शुभ कार्यनि जी असां वटि कोई बि क्रिया न थींदी जेसि ताईं शुद्धीकरण न थिए। इहो ऋषि मनीषियुनि ऐं पुराणनि में असांखे इहो आदेश ॾिनो त जेसि ताईं उन व्यक्ति जो पूरो कर्मकांड न थिए तेसि ताईं तव्हांजे घर में बंधन आहे। तव्हां इन बंधन में आहियो। अॻु में उन प्राणीअ जो उद्धार करण जे लाइ, कल्याण करण जे लाइ, मुक्ति जे लाइ जेके धर्मानुसार असांखे आदेश कया विया, उन धर्मनि खे, उन्हनि क्रियाउनि खे पूरो कयो। सो ॿारे जी क्रिया अर्थात ॿारे जे ॾींहुं समाप्ति हिन कर्म जी। इन विच में पाठ साहिब बि रखिबो आहे, गरुड़ पुराण जो, श्रीमद भगवत गीता जो ऐं काथे काथे नासकृत भॻवान जो बि पाठ रखिबो आहे। इहे कथाऊं पढ़ंदा आहियूं जंहिं घर में वातावरण सुठो धर्ममय थिए, आरतियूं थियनि, प्रवचन थियनि ऐं असांखे आशीर्वाद मिले प्रभु जी। असांजो मन जेको आहे धर्ममय थी वञे ऐं भावना थींदी आहे त उन व्यक्ति जो, मृतक जो शरीर रखी करे मंदिर रूप करे असां उन जे लाइ अरदासां कयूं, प्रार्थना कयूं, भॻवानु हिन खे मुक्ति ॾे। इन खां पोइ ॾहाके ऐं यारहें जो कर्म थींदो आहे जेको कंहिं नदीअ जे किनारे कबो आहे। साण साण अस्थि जेके कलश, अस्थि कलश थींदो आहे, हॾियूं जेके हूंदियूं आहिनि उहे बि नदीअ में विसर्जित करे उते बि पिनी या पिंडदान वग़ैरह कराए, ब्राह्मण भोजन, गांयुनि खे भोजन कराए, 10 यारहें ॾींहुं इहे पूजा कराए, पोइ 12हें ॾींहुं अची करे ॿारे जी क्रिया कराइबी आहे। पहिरीं पाठ साहिब जो भोग पवंदो आहे, समाप्ति थींदी आहे। पर मां तव्हांखे ॼाण ॾियां, इहो उन स्थान ते थींदो आहे जिते असां मृतक खे पहिरें ॾींहुं लेटायो हुयो। उन स्थान ते जिते मृत्यु थियण खां पोइ लेपे में विधो, उन स्थान ते ई इहे सभु क्रियाऊं थींदियूं आहिनि। छो त उहा धरती, उहो स्थान साक्षी आहे इन सभिनी क्रियाउनि जो। सो उते आख़िरी ॾींहुं, ॿारे जे ॾींहुं सभु क्रियाऊं करे, पिंडदान वग़ैरह कराए, न्याणियुनि खे, ब्राह्मणनि खे, गांयुनि खे, कांव खे भोजन कराए, सभिनी खे सुठे नमूने भोजन करे दक्षिणा ॾे, पोइ विदाई ॾिबी आहे। ऐं इहा असांखे श्री विष्णु भॻवानु असांखे आदेश कयो आहे त असां तव्हां सभिनी गृहस्थनि खे 12 ॾींहं ॿारे जा कर्म चया आहिनि। इन खे करण सां घर में सूतक जो अंत थींदो आहे ऐं इन खां पोइ असां जीअं पहिरियों पंहिंजो जीवन गुज़ारियूं पिया तीअं गुज़ारींदा आहियूं ऐं असां इहो असांजे हृदय में संतोष जो भाव पैदा थींदो आहे त असां धर्म जे अनुसार इहो आचरण करे पंहिंजे उन वॾे मृतक जे लाइ असां श्रद्धा पूर्वक इहे कर्म कया जीअं उन खे प्रभु पंहिंजे चरणनि में जाइ ॾे, स्वर्ग में निवास बख़्शिश करे ऐं थी सघे त प्रभु उन्हनि खे मुक्ति प्रदान करे। इहो ॿारे जो भाव आहे, ॿारे करण जो इहो ई मतिलबु आहे। अस्थि विसर्जन जे बारे में मां तव्हांखे ॿारे जी क्रिया जे रूप में ॿुधायो। साण साण इहा बि मां ॻाल्हि तव्हांजी खे ॿुधायां त जेकॾहिं कोई बि मृतक में कोई पातक आहे, अर्थात मृत्यु जे थियण खां अॻु में जेकॾहिं कोई शरीर में अहिड़ी कोई ॻाल्हि थी पई आहे या क्षत विक्षत थी वियो आहे या उन मृतक जो पेशाब या मल जेको आहे उन त्याग करे छॾियो आहे, अपवित्र थी वियो शरीर या ऑपरेटेड आहे, ऑपरेशन कयल आहे, इन तरह सां जेकॾहिं कंहिंजी मृत्यु थी वञे त 11 जे ॾींहुं अस्थि विसर्जन जे ॾींहुं असां उन खे नारायण बलीअ जी पूजा जे बारे में चवंदा आहियूं। नारायण बली पूजा छा थींदी आहे त तव्हांखे ॼाण ॾिजे त जॾहिं असां अग्नि संस्कार उन व्यक्ति जो कयोसीं उहो त देह एॾी शुद्ध न हुई, कटियल हुई या अपवित्र थी चुकी हुई, पर 11 जे ॾींहुं असां उन सदगति लाइ उते नारायण भॻवान खे उन जी देह ठाहे करे, उहा अटे जी हूंदी आहे, उन में अखियूं बि लॻाइबियूं आहिनि, अहिड़े नमूने उहा वरी सां असां भॻवानु नारायण खे बलि जे रूप में प्रदान कंदा आहियूं जीअं हिन मृतक शरीर जा सभु पातक, सभु पाप ऐं अपवित्रताऊं दूर थियनि ऐं उहो सदगति खे प्राप्त करे। कहिड़े वॾे त्योहार ते वार ऐं मुठड़े जो पाण वटि प्रचलन आहे, थोरो असांखे चङी तरह जानकारी ॾियो। वार ऐं मुठड़ो जहिड़े नमूने स्पष्ट आहे इन शब्दनि सां, वार असां
ॾींहं खे चवंदा आहियूं, रविवार, सोमवार, मंगलवार, वार अर्थात पुनरावृत्ति कंहिं ॾींहं जी। त जॾहिं कोई शुभ त्योहार ईंदो आहे गमीअ खां तुरंत पोइ, त असां उन मृतक जे शोक जे करे, छो त ख़ुशियुनि जो त्योहार आहे, उन सम्मान में ॾाढियूं ख़ुशियूं न मल्हाईंदा आहियूं, छो त हाणे हाणे असांजे घर में गमी थी हुई। उन्हनि खे सम्मान ॾींदे हूंदे असां उन वार ते मिटनि माइटनि खे, पाड़े वारनि खे गॾु करे इहो संदेश ॾींदा आहियूं उन मृतक आत्मा जे लाइ त असां एतिरा ख़ुशि न आहियूं। हे त्योहार तव्हां हुजो आहे त ख़ुशियुनि भरियो हुजे हा, पर तव्हांजे बिना हे त्योहार असां जेको मल्हायूं था उहो एतिरो ख़ुशियुनि भरियल न आहे। इन खे यादि कंदे, उन्हनि खे यादि कंदे असां उन्हनि जे सम्मान में एतिरो ख़ुशि न थियूं, एॾो उल्लास न मल्हायूं। इहो भाव आहे उन वार खे करण जो। ऐं मुठड़ो जेको थींदो आहे उहो जूअर जो थींदो आहे। मुठ या अर्थात हिन मुठ ॾेई करे उनखे ठाहिबो आहे। इहो घणो करे पहिरीं जेका तिरमूरी ईंदी आहे, मकर संक्रांति ईंदी आहे, उन ॾींहुं जेको आहे असां उहो कढंदा आहियूं। मां अॻु में बि ॿुधायो त जव ऐं जूअर इन में वधीक जल्दी सलाह पैदा थींदा आहिनि। उहो मुठड़ो वरी असां कढी करे उन भाव खे यादि कंदा आहियूं त असांजी वंश वृद्धि थिए। वरी उहो जूअर जो मुठड़ो उन मृतात्मा जे निमित्त असां कढंदा आहियूं। मकर संक्रांति तिरमूरी जे ॾींहुं मां ॿुधायांव त इहो तिरमूरी जेका ईंदी आहे, मकर संक्रांति जेका ईंदी आहे, इहा उत्तरायण जो समय आरंभ थींदो आहे। हिन सूर्य जी जेका गति आहे, 6 महीना उहे दक्षिणायन में हूंदा आहिनि, 6 महीना उत्तरायण में हूंदा आहिनि। दक्षिणायन देवताउनि जी राति करे मनबी आहे ऐं उत्तरायण जेको हूंदो आहे समय अर्थात मकर संक्रांति तिरमूरी या जंहिंखे खिचड़ी चइबो आहे, उन खां वठी असांजो आरंभ थींदो आहे उत्तरायण। भीष्म पितामह तीरनि जी सेजा ते सुम्हिया पिया। जॾहिं उत्तरायण जो समय आयो अर्थात मकर संक्रांति जो ॾींहुं आयो, तॾहिं उन्हनि पंहिंजो शरीर त्याग कयो, छो त उन्हनि खे इच्छा मृत्यु जो वरदान हुयो। इन भाव सां त मुंहिंजी मृत्यु उत्तरायण में थियो। छो त उत्तरायण में देवताउनि जो ॾींहुं हूंदो आहे। पर असांखे वॾनि इहो मुठड़ो कढण जी आज्ञा इन लाइ ॾिनी कि उत्तरायण आहे, जेकॾहिं उन्हनि जी मुक्ति न बि थी हुजे त असांजे इन मुठड़े कढण सां शायदि उन्हनि जी मुक्ति अवश्यंभावी थी वेंदी। इन भाव सां असां जूअर जा उहे मुठड़ा उन ॾींहुं कढंदा आहियूं। गमीअ जे बारे में महाराज हरीश शर्मा कुझु जानकारियूं असांखे ॾिनियूं। थी थो सघे कुझु सुवाल मुंहिंजा कुझु रहिजी विया हुजनि। इहो बि थी थो सघे कि तव्हां हिन जवाबनि खां इतिफ़ाक़ न रखंदा हूंदव, त इन लाइ मां तव्हां सां क्षमा चाहियां थो। पर असां कोशिशि त इहा ई कई आहे कि सुठे खां सुठे तव्हांखे जेके तव्हांजे दिलि ते ॻाल्हियूं लॻनि उहो जवाबु ॾियण जी। बाक़ी प्यारा भाउरो भेनरूं, गमीअ जे बारे में जेको भाउर मूंखां सुवाल पुछिया, असां पूरो प्रयास कयो त इहे शास्त्र सम्मत ॻाल्हियूं ई रखूं तव्हांजे अॻियां, शास्त्रनि जे द्वारा प्रमाणित हुजनि। पर वरी बि थी सघंदो आहे मनुष्य भुल जो पुतलो आहे, भुल थी सघंदी आहे। जेकॾहिं कंहिं विद्वान भाव खे इन में काई तर्क संगत ग़लती नज़र अचे थी त ज़रूरु असांखे ॿुधाइनि, असांखे बि ॼाण पवे, असांजी बि ज्ञान वृद्धि थिए। इन लाइ मां तव्हांखे विशेष अनुरोध कंदुमि त तव्हांजा इहे प्रश्न वरी बि असां वटि आमंत्रित रहंदा ऐं असां उन्हनि जो वरी बि सुठे नमूने उत्तर तव्हांजो ॿुधंदासीं। थी सघंदो आहे इन जे अलावा बि ॿिया बि उत्तर, ॿिया बि समाधान कंहिं भाउर वटि हुजनि, सो तव्हांजो स्वागत आहे। ओम शांति शांति।